अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवांखे भलीकार चऊं था ऐं पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तलिफ़ जेके टीवी टॉक शोज़ आहिनि उन्हनि जे हवाले सां त उहे टॉक शोज़ कीअं पिया थियनि, उते जेको बहस थिए पियो कहिड़ी लेवल जो आहे, उहो बहस केतिरो संजीदा आहे, माण्हुनि खे केतिरो संजीदा वठनि पिया ऐं जेके मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि जी नुमाइंदगी करण लाइ माण्हू उते अचनि था उहे कहिड़ी ॿोली ॻाल्हाइनि था, उन्हनि जो हिक ॿिए सां रवैयो छा थो हुजे, पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। छाकाणि त गुज़िर राति जेको वाक़ियो पेश आयो पीपल्स पार्टी जे MPA कादिर मंदोखेल ऐं पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़दार जी जेके माउन ख़ासि आहिनि ऐं अॻूणी इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर फिरदौस आशिक़ एवान साहिबा विच में जेको वाक़ियो थियो, एतिरे ताईं फिरदौस आशिक़ एवान उथी करे उन्हनि खे चमाट हणण जी कोशिशि कई, उनजे गिरेबान में पकड़ियो त हीअ असीं कहिड़ो मैसेज था ॾियूं ऐं गॾोगॾु न रुॻो उन्हनि अॻवाननि जो जेको किरदारु आहे जेके उते अची ॻाल्हाइनि था, कहिड़ी ॿोली था ॻाल्हाइनि, उनजो बिहेवियर छा थो हुजे उन ते, पर गॾोगॾु जेके TV एंकर्स आहिनि, एंकर हज़रात, उन्हनि जे किरदार ते बि असीं ॻाल्हाईंदासीं त जेकॾहिं का अहिड़ी सूरत हाल प्रोग्राम में पैदा थी वञे त उन में उन TV एंकर जो किरदारु छा हुजणु खपे, छा रेटिंग जे चकर में माण्हुनि खे विढ़ाइजे ऐं इहा सूरत हाल पाकिस्तान में उनमें चवण में असांखे को हर्ज़ु न आहे त इहा सूरत हाल जुड़ी वई आहे। उहो ई बहितरीनु शो तसवर कयो थो वञे जंहिंमें माण्हू पाण में विढ़नि, हिक ॿिए जी इज़त जे हवाले सां जुमिला कसनि, पोइ रेटिंग वधाई थी वञे, अहिड़ा जेके शोज़ थियनि था उनजो माण्हुनि ते कहिड़ो असरु थो पए उनजो केर बि ख़्यालु न पियो करे ऐं अॼुकल्ह रुॻो चकर आहे त असांजो प्रोग्राम केतिरो ॾिठो थो वञे, जेका उनजी रेटिंग आहे उहा केतिरी आहे ऐं इहो ई सबबु आहे जो आहिस्ते आहिस्ते इहे जेके TV टॉक शोज़ आहिनि उहे पंहिंजी अहमियत विञाईंदा पिया वञनि ऐं माण्हू उन्हनि जे लाइ के सुठा जेके कमेंट्स आहिनि उहे पास न पिया कनि। सो इहो समूरनि TV चैनल्स जा जेके होस्ट आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो सोचण जो मक़ामु आहे त नेठि हू हिन ट्रेंड खे केॾांहुं खणी वठी वञनि पिया ऐं उन्हनि जो अल्टीमेट नुक़सानु जेको आहे उहो छा वञी थींदो। हिन प्रोग्राम ते मुख़्तलिफ़ जेके मीडिया जा इदारा आहिनि उन्हनि पंहिंजूं रिपोर्ट्स जेके आहिनि अॼु पब्लिक कयूं आहिनि। इवन BBC जहिड़े इदारे मुख़्तलिफ़ सीनियर एंकर्स सां ॻाल्हायो आहे, सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हायो आहे, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि जे लीडर्स सां ॻाल्हायो आहे, उन्हनि जो जेको रद्द-ए-अमल आहे उहो को एतिरो बहितरु न आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उहे शरीक थींदड़ माण्हुनि जे लाइ बि ॻाल्हाइनि पिया, गॾोगॾु जेके एंकर हज़रात आहिनि उन्हनि जे हवाले सां जेके कमेंट्स अचनि पिया के उहे एतिरा सुठा न आहिनि। सो अहिड़ी जेकॾहिं सूरत हाल थिए थी त उनमें जेको एंकर आहे उनजो किरदारु छा हुजणु खपे, मीडिया जो किरदारु ओवरऑल छा हुजणु खपे ऐं जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि जी जेके नुमाइंदगी करणु उते अॻवान अचनि था उन्हनि जी ॿोली छा हुजणु खपे, बॉडी लैंग्वेज छा हुजणु खपे, छाकाणि त उन्हनि जा लखें करोड़े फॉलोअर हूंदा आहिनि। उन्हनि जो को बि चयल जेको जुमिलो आहे उहो आम माण्हुनि ते, उन्हनि जे फॉलोअर्स ते केतिरो असरु विझे थो ऐं पोइ उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, तहरीक इंसाफ़ हुजे, नून लीग या जेके मुल्क जूं वॾियूं पार्टियूं आहिनि उहे जेकॾहिं अहिड़े ट्रेंड जी सपोर्ट कंदियूं त पोइ सूरत हाल किथे पहुचंदी, उन्हनि समूरनि मामलनि ते अॼु प्रोग्राम में असीं कंदासीं ॻाल्हि ॿोल। हिन वक़्तु सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर TV एंकर मंज़ूर शेख साहब उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। मंज़ूर साहब तमामु घणी महिरबानी। ऐं अॼु पंहिंजे प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कयूं पिया त इहे जेके TV टॉक शोज़ आहिनि ऐं उन्हनि में जेको हिकिड़ो ट्रेंड हली पियो आहे जंहिंखे आम ॿोली में चयो थो वञे त कुकड़ विढ़ाइण वारा जेके प्रोग्राम थियनि पिया था उन्हनि खे अवां कीअं पिया ॾिसो, इहो जेको ट्रेंड पाकिस्तान में शुरू थियो आहे ऐं ख़ासि तौर ते जेको गुज़िर राति वारो वाक़ियो आहे फिरदौस आशिक़ एवान साहिबा ऐं कादिर मंदोखेल विच में जेको वाक़ियो पेश आयो। नसीर आउं ईअं चवंदुसि त ट्रेंड इहो नओं कोन्हे, पुराणो आहे जी। पहिरियों जेको आहे उहो हिन ट्रेंड जा ऑब्जेक्टिव्स हिकिड़ा हुया ऐं हाणे कुझु ऑब्जेक्टिव्स जेके आहिनि उहे वधीक थोरा वसी थी विया आहिनि ऐं पहिरियों जेको ट्रेंड हुयो इहो साॻियो ई कुकड़ विढ़ाइण हो, उनजो हिकिड़ो वॾो हदफ़ इहो हो त कीअं TV चैनल जेके आहिनि उहे पंहिंजी रेटिंग खे पथरी कराए ऐं धारी ॻाल्हि आहे बिज़नेस वधे बिज़नेस हासिलु कनि ऐं उनजे लाइ इहो ज़रूरी आहे त मुख़्तलिफ़ प्रोग्राम जिते बदतमीज़ी जा तूफ़ान हुजनि उहे टॉक ऑफ द टाउन थियनि ऐं माण्हुनि जो हिकिड़ो वॾो तइदाद उनखे इंजॉय बि करे पियो। सही। सो उनजो हिकिड़ो एंटरटेनमेंट वारो हिकिड़ो पासो आहे ऐं इहो ट्रेंड जेको आहे उहो असां वटि काफ़ी अरसे ताईं हलियो ऐं उनजो हिकिड़ो वॾो टारगेट इहो हुयो त कहिड़े नमूने सां जेके पॉलिटिशियंस आहिनि उनजो अहिड़ो तासुरु पैदा कजे त ही पॉलिटिशियंस कंहिं कम जा न आहिनि, ॾिसो केॾा चोर आहिनि, हिन जी लेवल केतिरी आहे, ही पाण में विढ़नि था, हिननि खे ख़बर कोन्हे ऐं ही अहिड़ो लॉट आहे जंहिंखे हरू भरू बि जेको आहे रिस्पेक्ट या अहमियत ॾियण जी का ज़रूरत कोन्हे। तो गॾियल ऑब्जेक्टिव हुयो। उन खां पोइ असांखे पाकिस्तानी मीडिया में वॾे पैमाने ते हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी इन्वेस्टमेंट नज़र आई आहे ऐं
उन खां पोइ कुकड़ विढ़ाइण जी इन सॼी तरतीब में कुझु काफ़ी क्रिएटिविटी असांखे नज़र आई आहे। क्रिएटिविटी ये ॾिसो त अॼु जे टॉक शोज़ में न सिर्फ़ु मुर्गा विढ़ाइण वारो फन जेको आहे उहो असांखे नज़र अचे थो, उहे मंज़र नज़र अचनि था, पर गॾोगॾु जेके मुर्गा विढ़ाइनि था उहे बि ठीकु ठाक क़िस्म जा ख़ासि क़िस्म जा ट्रेन मुर्गा नज़र अचनि था। सही, दैट इज़ समथिंग न्यू जेका पहिरियों न हूंदी। ठीकु आहे, पहिरियों बि जेको आहे उहो मुख़्तलिफ़ तज़ादनि खे वठी पार्टियुनि जे विच में, शख़्सियतुनि जे विच में माण्हुनि खे विढ़ाइण में एंकर्स कामयाबु थी वेंदा ऐं का एॾी वॾी का ॾुखी ॻाल्हि कोन्हे। पर हाणे गॾोगॾु सिर्फ़ु गेस्टनि जी शिकिल में, महिमाननि जी शिकिल में मुर्गा कोन्हनि, पर जेके विढ़ाइनि था उहे बि हिकिड़ा ख़ासि क़िस्म जा मुर्गा आहिनि। सही, दैट इज़ अ ट्रायंगुलर फाइट अॼुकल्ह ऐं उन में हिकिड़ो थिए थो। पर इन सां जेको सॼो नुक़सानु थिए थो उहो ॾाढी ॻाल्हि आहे, इहो थिए थो त जेको पॉलिटिशियन आहे उनजी अहमियत एतिरी आहे जेकी तव्हां ॾिसो था उहे हिक ॿिए खे प्रोग्रामनि में धकवाए था कढनि, किन प्रोग्रामनि में के माण्हू हिक ॿिए ते गिलास फिटी कया ऐं हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो रुझान आहे जेको असांखे नज़र आयो। उनजे करे ई जेको आहे टॉक शोज़ तव्हां अंदाज़ो कयो त रेटिंग में ऐं पैसनि जी कमाईअ में एंटरटेनमेंट प्रोग्रामनि खां बि इहो न चवंदो मथे चढ़ी विया पर वॾी कॉम्पिटिशन में अची विया। सही, तो इन जो हिकिड़ो सॼो टारगेट आहे ऐं इन जो टारगेट इहो आहे त सिविलियन जेका लीडरशिप आहे, जेका पॉलिटिकल लीडरशिप आहे, उनखे जेतिरो बुछड़ो करे सघिजे ओतिरो कजे। राति वारो प्रोग्राम जेको आहे उनमें जेका नई ॻाल्हि आहे उहा इहा आहे त किरदार त ज़ारी ॻाल्हि आहे पॉलिटिशियन साॻिया ई बिल्कुलु, पर उनजो जेको स्क्रिप्ट आहे उहो चेंज आहे। उहो स्क्रिप्ट ईअं चेंज आहे त हिकु नओं स्क्रिप्ट जेको आहे उहो PTI जी हुकूमत जे अचण सां गॾु असांखे नज़र आयो आहे, जंहिं ते अमल थिए पियो ऐं मथां खां वठी हेठि ताईं पार्टीअ जो हिकिड़ो कल्चर आहे ऐं उहो पार्टी जो कल्चर रुगो फिरदौस आशिक़ ऐवान ताईं न, पर पार्टी जा ॿिया तमामु घणा आम लीडर्स तव्हांखे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में जंहिं नमूने सां बिहेव कंदे नज़र ईंदा जंहिंजी का जस्टिफिकेशन कोन्हे। सही, ओ अच्छा, एज़ ए जर्नलिस्ट अव्हां खां पहिरियों त इहो सम्झण चाहियो न, जेकॾहिं पहिरियों पंहिंजे पाण ते ॻाल्हाइजे, इन करे मूं पहिरियों सवाल ई अव्हां खां इहो कयो त इन ट्रेन खे कीअं था ॾिसो, इन ट्रेन जा नुक़सान केतिरा पिया ॾिसो, छाकाणि त आम पब्लिक में असीं बि उथूं वेयूं था, अव्हां बि, त माण्हुनि जो हाणे उहा दिलचस्पी न रही आहे, मतिलबु टॉक शोज़ में हू सम्झनि था त इन्हनि मां को हड़ हासिलु न थींदो, 2 माण्हू ईंदा, 4 माण्हू ईंदा मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, हिक ॿिए खे हेठियों ॾेखारण जी कोशिशि कंदा ऐं हलिया वेंदा। ॾिसो, इन में न सिर्फ़ु पॉलिटिशियन डिस्क्रेडिट थिए थो, पर मां बि हिकु जर्नलिस्ट इहा ज़रूरु चवां त इहा ख़ुदि जी जेका क्रेडिबिलिटी आहे उनजे लाइ हिकिड़ो तमामु वॾो सीरियस क़िस्म जो सुवालु आहे। छाकाणि त हिकिड़े एंकर जो या हिकिड़ो जेको होस्ट हुजे थो या जेको प्रोग्राम जेको आहे उहो हलाए थो, इहो हिकिड़ो ई जेको आहे उहो मक़सदु आहे त कंहिं सर्टेन टॉपिक ते जंहिं ते इशू डिस्कस कजे थो उनजे सभिनी रुखनि खे पंहिंजनि सवालनि जे ज़रिए ॿाहिरि कढी अचिजे। बिल्कुलु, यानी इन जो मतिलबु जेको बि पॉलिटिकल एनालिसिस आहे या ॿी का अहिड़ी स्टोरी आहे जंहिंजे पोयां फैक्ट्स आहिनि, तव्हां उहे खणी अचो, तव्हां पंहिंजे व्यूअर खे इहो मौक़ो ॾियो त हू जेन्युइनली फैक्ट्स जी बुनियाद ते ऐं साइंटिफिक तजज़िये जी बुनियाद ते सम्झी सघे हीअ सूरताल जेकी आहे उहा असुलु कहिड़ी शइ जो नतीजो आहे ऐं मुल्क जे अंदरि पॉलिटिक्स सिनेरियो या इकोनॉमिक सिनेरियो या ॿी का स्टोरी उहा असुल में हक़ीक़त आहे छा। सही, ऐं हिकिड़ी ॿी शइ इम्पोर्टेंट आहे त जॾहिं को जर्नलिस्ट जेको आहे उहो ऑब्जेक्टिविटी खे छॾे इहो टारगेट करे थो त मुंहिंजे प्रोग्राम में त चवंदो यार फलाणे खान जो जेको आहे प्रोग्राम में राति जी वाह जो प्रोग्राम हो आहे छाजे करे, हिन जे करे त जेको आहे उहे फलाणे 2 पार्टियुनि जे जेको आहे गेस्ट जेके हुया महिमान उन्हनि हिक ॿिए सां कई। हिन खां इहो थिए थो त हिकिड़ी सूरताल जेकी आहे उहा क्लियर बि कोन थी थिए ऐं जर्नलिस्ट या हुन एंकर जो किरदारु हुजे थो सोसाइटी में अनारकी ऐं कंफ्यूजन फैलाइण जो। सही, सो जर्नलिस्ट जो हिकिड़ो वॾो जेको आहे पंहिंजो हिकु फर्ज़ु आहे उहो इहो आहे त हिकु त क्लैरिटी सां शयुनि खे क्लियर कराइण जी कोशिशि करे। बिल्कुलु, ॿी ॻाल्हि इहा आहे त उहो ख़ुदि बदाते ख़ुदि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ मीडिया खे हथी ॾे ऐं उहा कंहिं माना ख़ेज़ ऐं मस्बत बहस खां सवाइ मुमकिन ई न आहे। सही, अच्छा, इहो ट्रेंड अॼुकल्ह मां केतिरो परसेंट नज़र अचे थो जंहिंजी ॻाल्हि मां पिया कयो? लॻी सची ॻाल्हि इहा आहे त
ऐं तव्हां उर्दू टीवी ॾिसो, सिंधी टीवी ॾिसो, जनरली पाण में वेठा आहियूं जेके रियलिस्टिक तजियो कजे त उन में हिकु त काफ़ी बंदिशुनि जे करे हिकु त उन नमूने सां चङे नमूने सां उहे इशूज़ जेके आहिनि उहे देर बाद अचनि ई नथा। तव्हां जेके उहे शयूं जेके आहिनि रियल जेके इशूज़ आहिनि पाकिस्तान जा, डेमोक्रेसी, उन सां लाॻापियल इकोनॉमी, लॉ एंड ऑर्डर, इंसानी हक़, जेके बि क्रिटिकल इशूज़ आहिनि जेकॾहिं तव्हां उहे बहस कंदो त उहे हिकिड़े सर्टन अहिड़े पॉइंट ते अची था वञनि जिते ॻाल्हायो था या उन ते जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयो था त तव्हां जे मथां बंदिशूं अची थी वञनि। सही। पोइ इहो थिए थो त जेकॾहिं अहिड़ा माण्हू ॻाल्हाइनि था त उन्हनि खे जेको आहे उहो कंहिं न कंहिं नमूने सां साइड लाइन कयो थो वञे। असां वटि मूंखे ख़बर आहे त तव्हां वटि इजाज़त ऐं टाइम केतिरो आहे, मां ॿुधाए सघां थो त काफ़ी टीवी चैनलनि ते जेके ॻाल्हि वारा माण्हू, जेके अहमियत वारा माण्हू आहिनि, उहे आस्ते आस्ते साइड लाइन थी विया, इहा तव्हांखे पाण खे बि ख़बर आहे। सही, बिल्कुलु। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त बाक़ी जेको लॉट आहे उहो तव्हांखे घुरिजे थो, उहो उन लाइ सिंपल क़िस्म जो हिकिड़ो फार्मूलो आहे त हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो मुंडी हुनजी ठीकु हुजे ऐं प्लस इहो हुजे त उहो तव्हांखे फाइनेंशियल एज़ वेल एज़ एक्स्ट्रा जेके तव्हांखे कॉन्टेक्ट वग़ैरह घुरिजनि था उहे तव्हांजे लाइ इंश्योर करे ऐं तव्हांजो 35 खां 40 मिंटनि जो रोज़ानो जेको राति वारो स्लॉट आहे उहो तव्हांखे भरे ॾे। सही। अलाह ख़ैर सदा। सही, ठीकु था चओ। अच्छा मंजूर साहब, हाणे जेकर हिते अचिजे त माना एंकर जेकर जहिड़ो थी थो पवे एज़ अ सीनियर एंकर, एतिरा साल अवां स्क्रीन ते रहिया आहियो, ज़ाहिर अवां जो शो में बि खोड़ अहिड़ा मौक़ा आया हूंदा, त हिकिड़े एंकर जी ज़िम्मेवारी छा थी थिए, छा हुजणु खपे, त उहो कीअं इन मामले खे टारे या ॿी तमाशो ॾिसे त न मुंहिंजी रेटिंग वधंदी, जेको अॼुकल्ह ट्रेंड पियो हले? रेटिंग वधाए हुनखे शर्म अचणु घुरिजे। मुंहिंजनि प्रोग्रामनि में मूंखे यादि आहे 2-3 दफ़ा अहिड़ा मूंखे आया, मूंखे यादि आहे तव्हां कराए काफ़ी दोस्तनि खे यादि हुजे, काई रसूल साहिबु हाल हयात हुयो पली जो, ऐं आउं सम्झां थो त सैयद महर अली शाह, 2 गेस्ट ऐं ॿिन्ही जे विच में ॾाढी ठीकु ठाक क़िस्म जी गर्मी थी ऐं मूं इहा कोशिशि कई त जेको आहे उहो उन गर्मी खे जेको आहे उहो घटाया त जीअं फैक्ट्स हक़ीक़तूं साम्हूं अचनि। पोइ जॾहिं मूं ॾिठो त शइ जेकी आहे उहा ॾाढी सूरताल ख़राब थी थिए थी त मूंखे फौरी तौर ते वक़फ़ो वठिणो पियो ऐं पोइ मूं विच में कोशिशि इहा कई त मां ॾिसां जेकॾहिं बहस कयूं ईअं तव्हां ॻाल्हि ॿोल कंदव त सम्झ में ई नथो अचे त छा थो थिए। बिल्कुलु। त तंहिंजे करे जेको होस्ट आहे उनजो कमु इहो आहे त क्रिएटिव डिस्कशन खे बनाए। कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त गेस्ट जेके आहिनि उहे आपे खां ॿाहिरि थी वेंदा आहिनि, त तव्हां वटि हेॾी चीज़ उन्हनि माण्हुनि खे तव्हां जेको आहे उहो डील करे सघो था। माण्हुनि खे जेको आहे उहो मौज़ू थोरो तव्हां डिफ्लेक्ट करे उन्हनि में उनखे जेको आहे पोइ पढ़ाए सघो था। सफ़ा ॻाल्हि आहे तमामु हिकिड़े जी तव्हां जेको आहे उहो ब्रेक वठी सघो था, उन ब्रेक में 5-8 मिंटनि में उन्हनि खे तव्हां रोकेश करे सघो था त हीअ 35-40 मिंट जेको माण्हू असांखे ॾिसे हुन वटि कहिड़ो वञे, तव्हां इहो काइंड तव्हां ॿई महसूसु कयो या टई महसूसु कयो। बिल्कुलु। त उहो वॾो क्रिएटिव रोल आहे जेको करणु घुरिजे ऐं इहा असांजी ज़िम्मेदारी आहे। सही आहे। ठीकु आहे मंजूर साहब, तमामु घणी महिरबानी। इहो ई अव्हां खां सम्झणु पियो चाहियोसीं त हुजणु छा खपे, पॉलिटिकल पार्टियुनि खे पंहिंजा कहिड़ा नुमाइंदा जेके आहिनि उहे टीवी चैनल्स ते मोकिलणु खपनि, उन्हनि जी लैंग्वेज छा हुजणु खपे, हू कीअं दलील सां ॻाल्हियूं कनि, इन जो बि ख़्यालु नथो कयो वञे। ऐं गॾोगॾु असांखे इहो बि ॾिसणो आहे त मीडिया जो हुन में रोल छा आहे, एंकर्स जो रोल छा आहे, उहे केतिरो रोल पंहिंजो प्ले कनि पिया, उन ते पाण ॻाल्हाए रहिया आहियूं।